रिपोर्टर महबूब अली चांडियो। वगणे भर पासे जे ॻोठनि खे मिलाईंदड़ केतिरी पुलियूं ज़बून बणिजी वयूं, रहवासी परेशानी जो शिकार। चूंडल नुमाइंदनि समेत ज़िले इंतजामिया अख न पटी। ख़बर मूजिब वगणे भर पासे में गुज़रंदड़ सिम शाख ते क़ाइम ॻोठनि आली खबर मलूक तुनियो ऐं माही दरबान जो पुलियूं ज़बून बणिजी वयूं। गुज़िरियल केतिरनि सालनि खां मरम्मत न थियण सबबि हंधा हंधा टुटी पयूं। चूंडियल नुमाइंदनि समेत ज़िले इंतजामिया जे कन लाटार कंहिं बि नोटिस न वरितो। उन सिलसिले में शहर जे सियासी समाजी अॻुवाणनि ऐं ॻोठाणनि समीर तुनियो, तारिक तुनियो, आमिर अली, शरफुद्दीन पंवर, निजावत अली, जुमन मुगेरी, राशिद जतोई, JM वगण, जिनसार दरबान, यूनिस दरबान, गुलाम चाडियो, लाला हफीज़ पठान ऐं ॿियनि ॿुधायो त सिम शाख ते मुख़्तलिफ़ पुलियूं ज़बून हाल जो शिकार बणिजी वयूं आहिनि। गुज़िरियल 50 सालनि खां पुलियुनि जी मरम्मत नाहे कई वई, जॾहिं त ॻोठ खां शहर ॾांहुं आमदोरफ़्त में सख़्त मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पवे थो। चूंडियल नुमाइंदा वोट वठण वक़्तु आसरा ॾेई हलिया वञनि था। असां सख़्त परेशानी जो शिकार आहियूं। केर बि ॿुधण वारो नाहे। खुदारा नोटिस वठी नयूं पुलियूं तामीर कराए ॾिनियूं वञनि।